रन चिश्के हिरी रखे आर्तवार। हिंदी पहाको। दोस्तों हिकिड़ी ज़ाल घर में कंहिं ॻाल्हि तां मिटूं फूके वेही रही। शाम ताईं न कुझु खाधई न कुझु पीतई। मुड़ुस संदसि घर में आयो त बि डूल सुजाई वेठी रही। घुरण ते मानी त मुड़ुस खे ॾिनई पर पाण न खाधई। दिलि रखण ख़ातिर मुड़ुस पुछियुसि, भला तूं मानी न खाईंदीअ? रुखाईअ मां जवाबु ॾिनईसि त न। मुड़ुस संदसि चयुसि, छो, ख़ैर त आहे? यकदम जवाबु ठाहे ॿुधायईंसि त मूं आर्त वारो रखियो आहे। हिंदुनि वारो आर्त वारो विर्त यानी रोज़ो बिड्रिघो थींदो आहे। जेसी ताईं विर्त खुलण जो वक़्तु थे तेसी ताईं बुख पाह करे विधुसि। शाम ताईं अखियूं ई डार ॾेई वयसि। मुड़ुस संदसि खे मथसि झुबो अची वियो ऐं विर्त वेले बाज़ार मां जिलेबियूं, खीर पिड़ा, फ्रूट ऐं समोसा वग़ैरह वठी आयो। माईअ खाई ॾाढो चढ़ो कयो। बूथ सुॼाइण मां खाई ॾिठई त ॿिए ॾींहुं बि चप ते चाढ़े वेही रही। इन ई हरकत ते मुड़ुस खे बि कावड़ अची वयसि। बाज़ार मां माल मलीदा वठी न आयुसि। हथाई बर में बी टोकींदे चयईंसि त रन चश्के हिरी रखे आर्तवार। मतिलब त जेको जंहिं तरीक़े सां खाई थो ॾिसे सो सदाईं उहो ई तरीक़ो इख्तियार थो करे। आदत छॾे न आदती, इल्लत मूर न जाए। दोस्तों वीडियो पसंद आई हुजे त शेयर ज़रूर कजो।